नस्तगफिरुहु व नु'मिनु बिहि व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहू व मन युज़लिलहु फला हादिय लहू व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन इज़ बअस फ़ीहिम रसूलन मिन अनफुसिहिम यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमा सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा सरदार दो आलम मुहम्मद मुस्तफ़ा अहमद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ये मथा दिल जी मोहब्बत से बावाज़ बुलंद दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। मुझे अजीज दोस्तों, बुजुर्गों, भाइयों, मुअज़्ज़ज़ जमायतियों, स्टेज ते वेठल उलमा इकराम, अल्लाह तबारक व तआला जा तव्हां असांजे मथां अणगणिया एहसान आहिनि जो रब साईं तव्हां असांखे बाबरकत जगह, बाबरकत महफिल, बाबरकत कुरान ॿुधण जी सआदत नसीब कई आहे।
मुबारक आहे इन इदारे जे उस्तादन के जिन हेड़े दौर के अंदर इन सोने मोहम्मद रसूलुल्लाह जे बाग के आबाद कंदे बचड़न के कुरान पढ़ाइन पिया ऐं मुबारक आ उन्हनि बचड़न के जंहिं पंहिंजा घरड़ा छॾे वरी हिन मिठड़े कुरान के सीने में जगह ॾिनी आहे। अल्लाह ताला दुनिया के अंदर अणखुट नेमतूं ॾिनियूं आहिनि जंहिं नेमत जो शरो शुमार कोन्हे। जहिड़े लिहाज सां आसमान भी नेमत आहे न थोरो तव्हां ॻाल्हाईंदा हलो ॿियो न त सुभान सां सुभान अल्लाह त कंदा हलो। ज़मीन भी नेमत हा सही अबो भी नेमत आ त अम्मा भी नेमत आ। छो जो नेमत जो कदर करण इहा वॾी गनीमत आहे। मुझे बिरादर मोहतरम भाऊ अब्दुल रशीद साहब अल्लाह से उनकी उम्र में बरकत अता फरमाए। स्टेज ते वेठल उलमा इकराम मुझे वालिद मोहतरम शहीद बाबा सही हबीबुल्लाह रहमतुल्लाह अलैह के सुञाणींदा ऐं शिकारपुर के मदरसे में पहिरें शागिर्दन मां मुझो बिरादर भाऊ अब्दुल रशीद भी हो। अल्हम्दुलिल्लाह अज उन नेमत जो कदर कंदे पंहिंजे वालिदैन जे ईसाल सवाब जे लाइ खैरात जो सिलसिलो कयो आहे। अल्लाह को दुआ है त रब साईं इन खैरात के कबूल फरमाए आमीन ते चओ। ऐं कबूलियत की निशानी छाजे करे किन माण्हुनि जा पैसा मेलन ते बलाखड़न ते हाँ सही जुआ जे अडन ते खपन पर हिन खुदा जे बाने जी मेहनत मदरसन ऐं तुलबा ते ऐं इन खैरात फी सबीलिल्लाह में या कबूलियत की निशानी आहे। तो मां ॻाल्हि पे कई त अबो भी नेमत आ त अम्मा भी नेमत हाँ सही अखियों भी नेमत हथ भी नेमत पैर भी नेमत दिमाग भी नेमत आहे। हर एक नेमत जो जे भी कदर कयो आ अल्लाह ताला तो फरमाए बाला जड़ मां रब जो कदर कयो थी। छो जो हदीस में आ हजरत मूसा अलैहिस्सलाम जे वक्त में हिकड़ो माण्हू आ जेके जगह भी कोनन बहा भी कोनन के छड़ो डडरिया छड़ो डडरी मस्जिद के दरवाजे ते वेठो आ लफ्ज शादो चवे सुभान अल्लाह सब चाहो तो सही हो हाँ सुभान अल्लाह। हजरत मूसा अलैहिस्सलाम तो चवे ओ अल्लाह जा बाला ने त खबर भला रब केड़ो छोरो कई केड़ो एहसान क्यों थी जो हथ खसिया तई पैर खसिया तई अन्या भी वेठो रब के तो सदे चवे तो वाट वारा तो के केड़ी खबर आहे। मां रब जो छोरो किया लाया जो मां को हथ खसिया तई पैर खसिया तई ज़बान सलामत नहीं पाजे तस्बीह में लगाए छजे बियो मां रब को वञा शा घुरा हथ भी कोन तस पैर भी कोन तस। अजे तो हजरत मूसा अलैहिस्सलाम तो चवे भला दे खबर पैर भी कोन दी हथ भी कोन दी हिक जाय ते पयो आहे मानी किया पियो खाए पानी किया पियो पिए चवे तो अल्लाह यरज़ुक़ु मन यशा बिग़ैर हिसाब।
मुझो रब एडो त रज़ाक जो मुखे वेले देखाराई दो बिया त प्यारी दो बिया है भला दे खबर पेरन जो कदर पई जान पई अला इंद सन्या बुदी अल्लाह तो जवे माने जे गुमान में हुंदो आया जेड़ो गुमान रखे मां रब पूरो करे छड़ियास जेड़ो गुमान रखे हुन जे दिल में इहो इरादो हो कि यार पेरन जो कदर पयो आ जे छो जे दिल चवे थी त पेड़ा हुजन हा असांजे इलाके में जेको नबी आयो आहे उन जो दीदार क्या हा हज़रत मूसा अलैहिस्सलाम खिली करे चवे तो अल्लाह जा बाना इंगे समझ त रब तुझे दिल जी तमन्ना पूरी करे छॾी आहे उहो मां आहियां जो ख़ुदा इंगे समझ त मूंखे तोने मोकिलियो आहे अब इरादो जेको रखंदो न अल्लाह वो पूरो कंदो दुरूद शरीफ पढ़ो बोलंदा दिल सा दुरूद पढ़ो छो जो मुझे सोने मोहम्मद फरमायो मन सल्लल्लाहु अलैहि सलातन वाहिदतन सल्लल्लाहु अलैहि अशर मर्रा जे एक दफो मुझे सोने मोहम्मद के मथा दुरूद पढ़ियो अल्लाह उन जे मथो 10 दफा रहमत हां अजे तो नेम तू अब ये भी नेम तू है ना हां तरब शादो जवे फरमाए बाला मां कदे भी नेम तू दी दे थोरो न जतायो मां याद करण तुझो कमा हां सही वधाइण मां अल्लाह जो कम आहे भला हेडे नजर कर अल्लाह ताला तो फरमाए ओ मुजा बाला जदे जमीन में नजर न पई आसमान में नजर न पई अल्लाह तो फरमाए फल यंजुरिल इंसान इला तामी अन्ना सबबनल मा सबा सुम्मा शककनल अर्ज़ शक्का फअंबतना फीहा हब्बा व इनबा व कज़बा सुभान अल्लाह त चवना छो जो कुरान होजे तो सुभान अल्लाह होजे छो जो कुरान का मामूली शे ना है कुरान मोमिन के दिलन के ठारींदो छा कंदो आ मोमिन के दिलन के ठारींदो आ केड़ी भी कुंड में होजे ये लफ्ज मां नथो चवा रब जो कुरान तो चवे फरमाए वइज़ा तुलियत अलई आयातुहु ज़ादतहुम ईमाना रब तो फरमाए जाते भी मां रब जो कुरान हुंदो आहे उते मोमिन जी दिल ठरी पवंदी आहे छो जो कुरान का मामूली शइ कोन्हे वका कुरान असांजे तव्हां वटि दरन जे रखण जी शइ कोन्हे का हिन कुरान जे करे खुदा जो कसम सोने मुहम्मद जी नुबुवत ज़ाहिर कई त कुरान कई आहे हज़रत अबू बकर सिद्दीक़ के जन्नत जो वारिस भी कुरान पढ़ायो आहे हज़रत उमर फारूक के दिल मोहे करे सोने मुहम्मद जो गुलाम भी कुरान पढ़ायो आहे हज़रत उस्मान के सिन्नूरैन पढ़ाइण वारो भी रब जो कुरान आहे हैदर करार के जन्नत जो वारिस पढ़ाइण वारो आहे त रब जो कुरान आहे इहो ही कुरान आहे जेको मदरसन में भी आहे ऐं माण्हू त चवनि था इहो कुरान बंदि थिए पर यकीन रखो फैसलनि मां त वियो कोर्टुनि मां बि वियो हा साईं कचहरियुनि मां बि कुरान वियो पर कुरान वञी जगह वरिती आहे मस्जिद ऐं मदरसो माण्हू था चवनि त इते बि न हुजे पर इहे त इहे हिननि जा अब्बा ॾाॾा अचनि जेसि ताईं हिन क़ुरान जा अखर आहिनि तेसि ताईं इंशाअल्लाह पढ़ण वारा बि हूंदा त पढ़ाइण वारा बि हूंदा चओ इंशाअल्लाह ये मदरसा ॾिसो था झंगझर मदरसा आहिनि जंहिंमें साल में लखे तलबा हाफ़िज़ ऐं आलिम पढ़जी करे क़ुरान खे सीने में जगह ॾेई
दुनिया जे कुंड कुर्श में कुरान जे रब जी वहदानियत जो जिक्र पिया था आहे ना। तो अल्लाह ताला फरमायो हिन कुरान जे करे दिलनि खे ठारींदुमि मां नेमतुनि ते ॻाल्हाया त जे करे हर नेमत जो क़दुरु कंदे अल्लाह ताला चवे मां नथो चवां मञो तव्हांजी मर्ज़ी आहे न मञो तव्हांजी मर्ज़ी आहे पर हिकिड़ी नेमत फरमाई लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन। रब जो फरमाए मोमिन जे मथा मां रब जो हिकिड़ो ई एहसान आहे जो उन्हनि जे नफ़्सनि मां उन्हनि ॾे रसूल मोकिलियो अथव। हा जेकॾहिं मलाइक हुजे हा ख़बर न पवे हा असांखे छा सम्झाए हा असांखे कहिड़ी ॻाल्हि ॾसे हा। हा हा जेकॾहिं सोणो मुहम्मद रसूलुल्लाह नेमत बणिजी करे आयो आहे रब छा थो चवे फरमाई कुल इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह। ओ दुनिया वारो छड़ो तव्हां जेकॾहिं दिल चवे थी त मां रब तव्हां सां प्यार कया अब दिल चवे थी नथी चवे त अलाह प्यार करे न पोइ अल्लाह ताला तो चए त मां प्यार तॾहिं कंदोमांव जॾहिं फतबिऊनी सुणे मुहम्मद जी ताबेदारी कंदा। साईं सुणे मुहम्मद जी ताबेदारी कयूं पोइ छा थींदो अल्लाह ताला तो फरमाए युहिब्बुकुमुल्लाह मां अल्लाह तव्हां सां प्यार कंदोमांव। पोइ फरमाई मन कान लिल्लाहि कान अल्लाहु लहू। रब तो चवे जे मुंहिंजा थींदव त मां रब तव्हांजो थी वेंदोमांव जेकॾहिं मुंहिंजा थींदव मां रब तव्हांजो थींदोमांव। हा हा पोइ मां अल्लाह तव्हांखे आज़माईंदोमांव। अबा जॾहिं दोस्त दोस्ती रखंदो आहे आज़माईंदो आहे हे असांजे दौर वारी दोस्ती न अध चाहे वारी सम्झो था न। अलाह जी दोस्ती पोइ कुझु घुरंदी आहे अलाह जी दोस्ती कुझु घुरंदी आहे पोइ तॾहिं अल्लाह ताला तो फरमाए इन्ना मअल उसरि युसरा फइन्ना मअल उसरि युसरा। रब तो फरमाए जेकॾहिं तव्हांखे दुनिया में मां दुख बि ॾींदोमांव तकलीफ़ूं बि ॾींदोमांव उन खां बाद मां अल्लाह तव्हांखे सुख ई सुख ॾेई छॾींदोमांव। जेकॾहिं छड़ो सुख हुजनि त पोइ सुणे मुहम्मद खे दुख न मिलनि हा सहाबा खे दुख न मिलनि हा। जेकॾहिं दीन में छड़ो सुख ई सुख हुजनि हा मुंहिंजे सुणे मुहम्मद जे सहाबा खे तकलीफ़ूं न अचनि हा घर न छॾनि हा बच्चा कुर्बान न कनि हा उन्हनि जे कुर्बानीअ जो नतीजो अल्लाह ताला तव्हां असांजे शहरनि में तव्हां असांजे घरनि में हे क़ुरान ॾिनो आहे उन्हनि जे कुर्बानीअ जे सबबि अॼु तव्हांजे असांजे शहरनि में घरनि में मदरसनि में ओताकुनि में क़ुरान पियो आहे। ईअं न आहे त को मुफ़्त में दीन मिले बसि कलमो पढ़ियोसीं हाणे जन्नत असांखे मिले। अब जन्नत मिलंदी पर इहे ठके ठुके सम्झो था न अलाह बि आज़माईंदो। ॾिसां त सयूं हाणे जीअं सर्दीअ जी मौसम बि हले थी सुबुह जी निमाज़ ते मस्जिदनि में ॾिसो माण्हू ॾेढ अढाई हे आहियूं मोमिन कोशिशि कयूं था त जन्नत मिले अलाह ॾींदो मर्ज़ी अथसि पर मां तव्हांखे सहाबा जो किरदारु थोरो ॿुधायां त उन्हनि जी क़ुर्बानी ॾिसो अॼोके दौर में हिन हलंदड़ दौर में सिर्फ़ 5 वक़्त निमाज़ पढ़ण सां
ओ हिन क़ुरान खे खोले करे पढ़ण सां ख़ुदा जो कसम उन्हनि चोननि सां रब उथारींदो जिन पंहिंजूं जानियूं ॾिनियूं, जिन पंहिंजा बच्चा ॾिना, जिन पंहिंजो माल ॾिनो सिर्फ़ सोणे मुहम्मद जे दीन खे बचाइण जे लाइ। दुरूद शरीफ़ पढ़ो बुलंदावस। हदीस में अचे थो हज़रत खुबैब साईं सब चओ रज़ी अल्लाह जॾहिं कलमो पढ़े तवाए असांखे न मारा मिलियूं, न धक मिलिया, न घर छॾियोसीं। अपन ॾाॾनि खां वठी कलमो मिलंदो थो अचे, कलमो मिलंदो थो अचे। पर साहबा हिक ॿिए खां पुछंदा हुआ, अड़े ॾे त ख़बर कलमो जो पढ़ी त मारा खाधई, कलमो जो पढ़ी त घर छॾी, कलमो जो पढ़ी त बच्चा कुर्बान कयई, उहो ज़मानो। ये हदीस में अचे तो हजरत अम्मार साईं सब जो रज़ी अल्लाह ताला हजरत उमर फारूक पुछा तो करे, ओ अम्मार ॾे त ख़बर भला कलमो जो पढ़ी मारा खाधई। हजरत अम्मार जवाब नथो ॾे, पुठीअ तो चोलो जो मथे कये त गोश्त कोने को खल हॾे सां लॻी पई आहे। ओ अम्मार हेशा हाल हजरत अम्मार थो चवे, ओ अमीरुल मोमिनीन जंहिं ॾींहं खां चयम ला इलाहा, सभु चओ त सही, ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मदुर रसूलुल्लाह, उन ॾींहं खां वठी मुंहिंजा माइट जेके हा बुतनि जा पूजारी हा, ग़ैर खे सजदो कंदा हा, रब न सुञातो हो, मूंखे टाढनि ते सुमारनि पिया, मुंहिंजे जिस्म मां रतु ऐं पूई निकिरे पई, वरी टाढा विसामी पिया वञनि, वरी ॿिया पिया खणी अचनि। हिकिड़े ॼाणे दर्दनि जे करे मूंखे निंड न पई अचे, मां रात जो सुतो पियो हुउमि, मुंहिंजे मथनि खां मुंहिंजो सुहिणो मुहम्मद आयो, दर्दनि जे करे मूंखे निंड न पई अचे, ॾुखनि जे करे मूंखे निंड न पई अचे, मुंहिंजे मथनि खां मुंहिंजो सुहिणो मुहम्मद आयो, मथड़े ते हथ रखी छा थो चवे, इस्बिर या अम्मार, ओ अम्मार सब्र कजा, सब्र कजा, सब्र कजा, मां मुहम्मद जन्नत में तुंहिंजो इंतज़ार थो कयां। हजरत अम्मार साईं सुबुह जो माइट जे दरवाज़े ते वियो, माइटो टांडा त खणी अचो, चवनि था अम्मार छा थियो थी, हाणे जान जी परवाह कोन्हे का, छो जो मूंखे सुहिणे मुहम्मद जन्नत जी बिशारत ॾेई छॾी आहे। तो ॻाल्हि ॿिए के साईं काल साहब टाइम आहे पूरो 5 मिंट, हाँ साईं मां पूरो थो कयां इंशाअल्लाह। नामुनासिब ॻाल्हि मुंहिंजा उस्ताद मुरब्बी काफ़ी उलमाए इकराम अल्लाह से उन्हनि जी उमिरि में बरकत फरमाए, मुंहिंजो वाइज़ उन्हनि जे साम्हूं सिर्फ़ु दुआ जो सबबु आहे, ॿियो कुझु न आहे, दुआ जे सबबु। ऐं इन निस्बत सां के वॾड़ा जीअं चवां थो न शहीद ख़त्मे नबूअत बाबा साईं हबीबुल्लाह जी निस्बत सां जॾहिं वाइज़ कंदो आहे, इहे वॾड़ा जॾहिं दुआ कंदा अल्लाह उन जे रूह खे ॿुधराईंदो आहे, अल्लाह उन जे रूह खे ॿुधराईंदो आहे त तुंहिंजी जमात, तुंहिंजे पोयनि, तुंहिंजे दोस्तनि तोखे ख़ाली न छॾियो आहे, अञा बि यादि पिया कनि। तो हज़रत अम्मार, हा हज़रत खुबैब साईं जी कुर्बानी, अबा हीअ बि कुर्बानी आहे न, घरड़ो छॾियो अथव, दुकानड़ो छॾियो अथव, ओ हिन कारी साहब जे सॾ ते इन क़ुरान खे ॿुधण जे लाइ आया हो। हीअ महफ़िल इंशाअल्लाह क़यामत जे ॾहाड़े इहा ई महफ़िल जन्नत में गॾु। तो हज़रत खुबैब छा थो चवे, 40 ॾहाड़ा जेल जी ज़िंदगी आ, 40 ॾहाड़ा जेल में आ, बुखनि में आ, ॾुखनि में आ, दर्दनि में आहे। 40 ॾहाड़नि खां बाद कढियो अथऊं, फांसीअ ते बिहारियो अथऊं, तीर जो हणनि पिया, गोश्त जा टुकड़ा बि उॾरनि पिया, चवनि था ओ खुबैब ॻाल्हि ॿुध, कलमो छॾ, क़ुरान छॾ, सुहिणे मुहम्मद खे छॾ, तुंहिंजी दवा करायूं, तोखे आज़ाद कयूं। हज़रत खुबैब छा थो चवे, सिबग़तल्लाहि व मन आसन मिनल्लाहि सिबग़ा,
ओ ज़ालिम हे कूड़ो रंग नाहे हे ख़ालिक जो रंग जेको लॻी चुको आहे हाणे जान वञे त वञे बच्चा वञनि त वञनि मगर सुणो मोहम्मद माखो न वेंदो चवनि था ॻाल्हि ॿुध बचंदे न फांसी बरहक फांसी अची वेंदई हाणे ॻाल्हि ॿुध काई वसियत थी त वसियत कर छो जो फांसीअ वारे खां पुछा कई वेंदी आहे हिन दौर में बि त का वसियत थी कर त असां तुंहिंजी उहा पूरी कंदासीं तो हज़रत ख़ुबैब छा थो चवे हा जेकॾहिं पुछा था कयो त मुंहिंजे सोणे मुहम्मद फरमायो आहे अस्सलातु क़ुर्रत ऐनी निमाज़ मां मुहम्मद जी अखियुनि जो ठार आहे मूंखे 2 मिंट छॾियो मां ख़ालिक जी आॾो सजदो त करे अचां हज़रत ख़ुबैब तकड़ में वञी बरकातु नफ़िल पहिरियों इस्लाम में बरकातु नफ़िल हज़रत ख़ुबैब जल्दी पढ़ी आयो चवे तो ज़ालिम मूंखे निमाज़ में त मज़ो पियो अचे मूंखे निमाज़ में त मज़ो पियो अचे जॾहिं चवां पियो सुबहान रब्बियल आला पर चयो मता खिलो मता चओ त मुहम्मद जो ग़ुलाम मौत जे भव खां निमाज़ ॾिखी करे छॾी ते मां तॾहिं जल्दी मोटी आयो आहियां चवनि था वरी बि चवई था वरी बि वसियत कर तो हज़रत ख़ुबैब तो चवे मां तव्हां खे छा वसियत कयां मां पंहिंजे रब खे वसियत करे छॾी आहे जे ख़ुबैब छा चयो थी के मां पंहिंजे रब खे चयो आहे त मुंहिंजो अल्लाह मुंहिंजो जॾहिं साहु निकिरी वञे मुंहिंजा सलाम सोणे मुहम्मद खे पुॼरा तो हज़रत ख़ुबैब खे यकदम फांसी ॾिनो थोरी देर खां बाद में सोणे मुहम्मद जी अखियुनि में ॻोढ़ा किरी पिया साहबा फरमायो अल्लाह जा रसूल छा थी वियो पाण फरमायो वञो वञी ख़ुबैब जा ॿारड़ा खणी अचो वञी उन जे ॿारनि खे मथे ते हथ घुमाए छा थो चवे पुट तव्हां त यतीम थी चुका आहियो तव्हांजो अबो त मां मुहम्मद जी इज़त जे लाइ तव्हांजो अबो त दीन जे लाइ तव्हांजो अबो त क़ुर जे लाइ जन्नत पुॼी वियो आहे पर घबराइजो न क़यामत ताईं मां मुहम्मद तव्हांजो अबो आहियां अदा हज़रत ख़ुबैब बि निमाज़ न छॾी ऐं अल्लाह ताला जॾहिं सोणे मुहम्मद खे मेराज करायो न उन में बि जीअं उलमा ॿुधाईंदा अचनि था ये साईं जन मुफ्ती साहब तव्हांखे ॿुधायो उन में बि तोहफ़ो निमाज़ अल्लाह से को दुआ है रब साईं तव्हां असांखे हिन दौर जे अंदरि ॿियो कुझु न जिहाद कोन थींदा हा साईं आलिम सगोरा तव्हांखे कोन को वञी महाज़ ते वठी वेंदा पर हिन दौर जे अंदरि हिन जलसनि जी गॾिजाणी हिननि जो मक़सदु इहो आहे त ख़ुदा करे नंढा वॾा पोढ़ा जवान मर्द औरतूं ॿेली निमाज़ी थी पऊं इन निमाज़ जे बदिले में ख़ुदा जो कसम उलमा वेठा आहिनि हिन दौर जे अंदरि चवंदा आहिनि जेॾा उठ तेॾा लोॾा जेॾा उठ तेॾा लोॾा अब एतिरो ईमान कमज़ोर थी चुको आहे छड़ो 5 वक़्त निमाज़ पढ़ण सां क़यामत जे ॾहाणे उन्हनि जवाननि सां गॾु हूंदासीं जेके ददल वारीअ ते पिया सुम्हनि जेके टांटनि ते पिया सुम्हनि जेके टुकड़ा पिया थियनि जंहिंजे साम्हूं बचा क़ुर्बान पिया थियनि उन्हनि सां गॾु क़यामत जे ॾहाणे गॾु हूंदासीं तव्हां ॾिसो बसि आख़िरी ॻाल्हि अब तो असांखे दिलि जन्नत जी तड़प कोन्हे माल हुजे दुकान हुजे ज़मीन हुजे जायदाद हुजे बंगलो हुजे हाँ सही सहाबा खे तड़प आहे हज़रत बिलाल उलमा को ॿुधो अथव न रंग जो बि कोजड़ो ज़ात जो बि हबशी आहे हाँ सही जंहिं गिलास में बिलाल पाणी पीए माइट उहो गिलास भञी था छॾनि पर सोणे मुहम्मद खां पुछा थो करे सोना क़ुर्बान वञा अॻ में जन्नत में केरु हूंदो पाण फरमायो बिलाल जे पुछा थो करे त मां मुहम्मद थो ॾसां अॻ में तूं हूंदे कठ मां मुहम्मद हूंदो हज़रत बिलाल रोई करे चवे तो सोना मां की अॻ में पाण फरमायो बिलाल मां मुहम्मद जॾहिं जन्नत में दाख़िल थींदुमि मां ॾाचीअ ते सुवार हूंदुमि उन ॾाचीअ जी मुहारत बिलाल खे हूंदी मालूम थियो त अॻ में दरवाज़ो तूं टपंदे कठ मां मुहम्मद हूंदो आहे अदा जे करे हिन क़ुर खे चिंबड़ सां अल्लाह एतिरो मक़ाम करे थो अल्लाह को दुआ आहे रब साईं तव्हां असांजे बचड़नि खे बि क़ुर सां मुहबत नसीब अता फरमाए अल्लाह से इन मदरसे खे ता क़यामत ताईं शादो आबाद रखे अल्लाह से मुंहिंजे बिरादर भाउ अब्दुल रशीद साहब जेके पंहिंजे वालिदैन ऐं पंहिंजे अज़ीज़नि अक़रबा जे
अल्लाह खैरात फ़ी सबीलिल्लाह जो एहतमाम किया है, अल्लाह से उनके खैरात के भी कबूल व मकबूल फरमाए। वमा अलैना इल्ला